अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ यानी निसार अली। अज पान वही रहा हूँ महरूम जलाल चंद जी आखिरी आराम गाह वटि, जेका फुल शहर में आहे ऐं मूंसां गॾु आहे मुंहिंजो प्यारो दोस्त वसीम रज़ा। सो अचो त शुरूआत कयूं। कसम खाई कुर्ब जा सोचे कौन कया न्याज़ मोहम्मद पिता फिर के चुमते तो चया विसरी से वे तो खवादा पंजा तू जो सुखन जी से जुआ आदा सलेमान सुखन जी तू चो सुखन जी से जुआन चार मां पंहिंजी हिन हयात जो उनवान चार जेके न आयो कॾहिं मुंहिंजी ज़बान ते यकीन आॾो नो अहिड़े शख़्स जे क़ुरान चार तू खुश वसीर मालन में तू खुश वरी तू खुश वसीर मालन में मुझ गुरबत ते एहसास त कर तरपाई जे छा दुआई बेहतर सफरी कुछ प्यासत करूं जे गलतिया हिंद बरकत जी हुसैन जे सदके मां मुसन्नन दोस्तों असीं पहुची वियासीं महरूम जलाल चांडियो जी आखिरी आराम गाह वटि। अचो त तव्हांखे उनजो दीदार करायूं। तो दोस्तों ये हुई अज जी वीडियो। उम्मीद कयां थो तो वीडियो मूंखे ज़रूर पसंद आई हूंदी। वधीक अहिड़नि वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल सिंधी शोबिज़ खे सब्सक्राइब कंदा।